जा घोट मदीने जा घोट सुन मुंहिंजा सॾड़ा कज मुहम्मद मोट असी आवाजे आसरे या अल्लाह या अल्लाह या रहमान या रहीम या करीम रब जल जलालहू ओ मुंहिंजा करीम अल्लाह। अॼु साईं मोहतरम जनाब साईं वॾेरो शमन अली साईं घर में तुंहिंजे महबूब जी लख सलवात पढ़ाई अथई। महबूब मिठे मोहम्मद मुस्तफ़ा जो वास्तो थिए। शमन अली साईं ते जेका है तकलीफ़ बीमारी आई आहे इहा हिन तो बीमारी दूर फरमा। आमीन। ओ मौला नबी सरदार जे न्याणियुनि जो वास्तो थिए। मिठे मोहम्मद मुस्तफ़ा जे न्याणियुनि जे सदके इमाम हसन मीर हुसैन जे सदके शमन अली साईं के शफ़ा दे साईं के सेहत दे इहा कामण जी बीमारी ख़त्म थी वञे। साईं के मौजज़े सां वॾी हयाती अता फरमा। आमीन। ओ मौला तुंहिंजे महबूब जो फरमान आहे त सलवात पढ़ी दुआ घुरो क़बूल थींदी आहे। रब तुंहिंजो वाइदो थियल आहे त दुरूद पढ़ी जेका दुआ घुरंदो उहा क़बूल कंदो माव। रब तुंहिंजो वाइदो सचो सच्चे महबूब जो वास्तो दे। शमन अली साईं के सेहत वॾी हयाती अता फरमा। साईं के पुट जी औलाद भी अता फरमा। ओ मौला शमन साईं जे जेके भी दिलनि में जौज़ तमन्नाऊं आहिनि सभई पूरियूं फरमा। गुलज़ार अली फुल पोटो साईं जा बच्चा घर आबाद फरमा। शमन अली साईं जे सॼे घर के अमड़े न्याणियुनि के मौला क़यामत ताईं आबाद फरमा। गुलाम कादिर साईं के शफ़ा दे उनके भी सेहत अता फरमा। मोहम्मद पनाह फुल पोटो साईं के साईं जे बचड़नि के आबाद फरमा। अल्लाह जेके भी फुल पोटा हिन दुआ में शरीक आहिनि अली असगर जो वास्तो थी सभिनी फुल पोटनि जा क़यामत ताईं बच्चा घर आबाद फरमा। अल्लाह जेके बीमार आहिनि उन्हनि खे शफ़ा अता फरमा। बे औलादनि खे औलाद अता फरमा। बेरोज़गारनि खे रोज़ी अता फरमा। हर सुन्नी शिया मोमिन जे घर लख सलवातूं पढ़ियूं वञनि या दुआ क़बूल फरमा। महबूब जी सारी उम्मत के फिरके वारियत खां बचा। रब शमन अली साईं जो बेड़ो तार। रब शमन साईं बाबा साईं के वॾी हयाती अता फरमा। इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलल नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि वसल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आले मुहम्मद। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। नारे हैदरी।